ताल के पीर जो ॻोठ में सेहत खाते जी बेध्यानी सबब PPHI जी निगरानी हेठ हलंदड़ सदर जूं भट्टियूं बहिराड़ी सेहत मर्कज़ में दवाउनि ऐं अमले जी खोट सबब मरीज़ सख्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बुनियादी सेहत मर्कज़ में रोज़ानो जी OPD 150 खां 200 मरीज़नि ताईं हूंदी आहे, पर दवाउनि जो स्टॉक न हुअण सबब मरीज़नि ऐं अस्पताल अमले विच में रोज़ानो ॾंदचक थींदी आहे। सिर्फ इहा ई शिकायत आहे बार-बार दवा सही कोन्हे मिले, क्वालिटी दवा जी घटि आहे, ॿियो घटि मक़दार में। हिन करे असांजी OPD जेका असांजी हिते जी आहे, जेका मां चेक कई थिए जे लॻभॻि पर मंथ जे हिसाब सां 3000 4000 ताईं OPD हले थी पई। मरीज़नि जे वारसनि जो चवणु आहे त सेहत मर्कज़ में मरीज़नि खे हल्के तप ऐं खंघ जी दवा बि नथी ॾिनी वञे, जॾहिं त हू ख़ानगी स्टोरनि तां दवा टिकी ख़रीद करण ते मजबूर आहिनि। डॉक्टर पंहिंजे टाइम ते अचनि था, पर दवाउनि जी ॾाढी खोट आहे, ॾाढी शिकायत आहे। महिरबानी करे इहो मसइलो हल कयो वञे दवाउनि वारो। वॾा अस्पताल इंतिज़ामिया जो चवणु आहे त हुननि केतिरा ई भेरा अख़्तियारनि खे दवाउनि जी खोट बाबति दांह ॾिनी। 9 तारीख़ ते मां आयो आहियां, 10 तारीख़ ते DSM साहब ॾे मां रिटर्न में बि मोकिलियो आहे, प्लस में फिक्स कढी करे उहे बि आरिफ अब्बासी साहब DSM असांजो डिस्ट्रिक्ट सपोर्ट मैनेजर आहे, हुन ॾे सभु कुझु मां फॉरवर्ड करे छॾियो आहे। ठीकु आहे, उन बावजूदि अॼु 18 तारीख़ आहे पर कोई मूंखे रिस्पॉन्स न मिलियो आहे। असांजो कमु इहो आहे, असां पंहिंजे जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे पुॼाइण आहे बाबा हिन शइ जी असांखे अर्जेंट बेस ते ज़रूरत आहे, असांखे पुॼायो प्रोवाइड कयो, पर अॼु ॾींहुं नहीं कई ऐं मेडिसन जो इशू आहे, मेन हिकु मेडिसन जो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk